मच्छी छापर में जी रहा काजी साहब ये मच्छी मुंह खपाए छड़ी आ बे गिराकी खे दिनल आ ये बे जी आ उन्हीं के चोंजाए मच्छी उडरी वई। काजी साहब किए उन्हीं के मां जवाब दींदुम ता सोचो कुछ गिराक खे दिनल मां छा थो करे सका। तो मच्छी विझी दे वगे पो फैसलो मावट इंदो न हर्ष मां पाण कंदो न। अच्छा हां तो विझी दे मागे सही आ पो काजी साहब मारवा ही चाही ना ना तो ना 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 तो कुछ न थींदो। गपदा पदा पदा गपदा सा 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 गपदा पदा पदा अब माके मच्छी पानी विझी दे छापर में उहा मच्छी तारी उडरी वई हिते मां मच्छी हथन दा सारा कटाए रखी मो काडे उडरी वई मच्छी छा मच्छी उडरी वई तो उडरी वई ना मच्छी काडे उडी हाल वडे रोड माके फैसलो रे जो ख्याल मछली में मांगा हमरा अगले प्यान मां इनन के छडाए ते परे तू छड मुके छड बाबा छड अरे मां जी अक्की होरे तो वडे रोड फैसलो रे बाके मरी वियो मां अज न बचदुम अज बा बिल्कुल ही न बचदुम। अदा कमीना है छा के माने भा के मारे छे या तो कदे छडिनो बदलो तो वदो हाणे न बचदुम माखे खबर आ ना हाणे न बचदुम हाणे हे खून जे केस में कारो जान छडईदुम वडेरा 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 बियो बियो एक किथी बताए ता छा मसलो है एक किथी बताए तू बता तुजो मसलो पेरो केड़ो आ। बाबा गाल ये मां इनके वटी मच्छी खणा में मां चे मच्छी उडरी वई हुआ छा कटल मच्छी भी उडरी आ छा ता जो मुयल शय ते जिंदा थियण जो ता जो यकीन ना है छा। हां सही बिल्कुल यकीन है ये समझता जिंदा थी उडरी वई फैसले में तू कूड़ो आ तू बता तुजो छा है। साईं असा बे बाहर पाण में विड़ो पिया विच में अची टपकियो त मां जी अखी कढी दे माके इनी शय जो इंसाफ इनी का वठी दियो साईं। छा तुंजी हिकड़ी अखि कढी दस एक अख जे बदले मच्छी यारे जी अध अख कढबी अख अध कढण मुनासिब नाहे इनी जे करे तुंजी बी अख भी कढबी पो मच्छी यारे जी हिक अख कढबी छा मांजी बी अख भी कढबी मां इन के माफ कयो माके बी अख ना कढण साईं काडे ॼण मांजो बियो भी फैसलो आतस बियो केड़ो मसलो आ तुंजो तू माके बुधाए बियो केड़ो आ। साईं ये मारी त चढ़ी वियो ओटो मथो मारी को जंप खाधो हेठ मांजो भा वेठो भा जे मथो किरियो भा मांजो मरी वियो माखे हाणे इन खां बदलो वठी दियो साईं। हे जेड़े तरीके सां मथे माड़ी ते चढ़ी वयो एड़े तरीके सां तू भी मथे चढ़ी वञो तू हिन जे मथा टप खा जॾहिं हे मरी वेंदो बदलो तुंजो पूरो थींदो। साईं भले भले माना तू चाहे तो मां मथे माड़ी ते चढ़ी वञा मां उतां वञी हिन जे मथो टप खाया ऐं जेकॾहिं निकिरी वञे तो हो त मां मरी वेंदुमि। भले भले पो त इहा ग़लती तुंहिंजे भाउ जी आ न अहिड़ी तरह तुंहिंजो भाउ भी निकिरी सघे पियो न फैसले में तू कूड़ो वञी मच्छी वारे जो कोई कसूर न आहे तू हले वञ। एडो बचायो मां मच्छी जा पैसा कोन ॾींदो मां।